बलोच नेशनल्स पार्टियूं ख़ासि तरह ॿ जेका मैंगल साहब जी पार्टी आहे ऐं पंहिंजो ॿी आहे डॉक्टर मालिक साहब जी जेका पार्टी आहे नेशनल पार्टी, त उन्हनि कैंपेनिंग वञी इलाइक़नि में शुरू कई आहे। जेका मूं मालूमात कई आहे उन्हनि जी क़यादत जे हवाले सां कहिड़ी क़यादत केरु थिया, त उन्हनि जी मर्कज़ी क़यादत ऑलमोस्ट कोयटा खां ॿाहिरि आहे ऐं उहा मुख़्तलिफ़ जेका आहे पंहिंजो ज़िलनि में कैंपेनिंग करे पई। हिकु तरफ़ जेको तव्हां चयो पिए त हीअ जेके वॾा जलसा आहिनि उहे उनजो मैसेज जेको आहे ट्रिकल डाउन थींदो आहे क्रॉस द बलोचिस्तान। ॿिए तरफ़ वरी हू हिकमत अमली आहे त शुरूआति वॾनि जलसनि खां करण जे बजाए हेठि विया आहिनि, छाकाणि त उन्हनि जो नेटवर्क मौजूदु आहे। इन्हनि ॿिन्ही शयुनि खे तव्हां कीअं उहो कंपेयर कंदव ऐं उन्हनि जो इम्पैक्ट कीअं कंपेयर कंदव? पहिरें पार्ट में पाण जो ॻाल्हाए रहियासीं त सभिनी पार्टियुनि जा जेके पॉकेट्स आहिनि उन ते वधीक कैपिटलाइज़ कंदा आहिनि, हमेशह सां ॾिठो आहे। नेशनल पार्टी मकरान बेल्ट जेको आहे उहो रिवायती तौर उतां खटींदी रहंदी आहे, जेको जिते पॉलिटिक्स ऐं जेके ॿिया पॉलिटिकल धाराऊं आहिनि उते उहे घणा कमु कंदा आहिनि ऐं उनजो रिवायती बेस जेको आहे नेशनल पार्टी जो उहो आहे। त डॉक्टर मालिक ऐं उन्हनि जी जेका लीडरशिप आहे उन्हनि जी एक्टिविटी काफ़ी ॾींहं अॻु 2-3 हफ़्ता इन्हनि जलसनि खां अॻु में उते रिपोर्ट थींदी रही आहे। अख्तर जान मैंगल जा पंहिंजे इलाइक़े में कुझु प्रॉब्लम्स हुआ जेके रिपोर्ट बि थिया मीडिया में ऐं उते जेको आहे अनरेस्ट हुई उन हवाले सां, पर पोइ बि उनजो एक्टिविटीज़ जेके आहिनि उन पंहिंजा जेके पॉकेट्स आहिनि उते महमूद खान अॼु जेको तव्हां कोयटा में ॾिठो उन्हनि जो वॾो मेजर जलसो, इन खां अॻु में हू जेके पश्तून इलाइक़ा मैटर कनि था उन्हनि जूं कॉन्स्टिट्यूएंसीज़ ऐं तव्हांखे ख़बर आहे पश्तूनख्वा में हिकिड़ो ताज़ो स्प्लिट बि थियल आहे पार्टी में। त महमूद खान पहिरियों दफ़ो कोई 15 सालनि में वरी उन पुराणे स्पिरिट में डोर टू डोर वञणु ऐं अवामी राब्ता जेके पठाणनि सां पंहिंजे जेको आहे हल्का वोट सां ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। त सभई पंहिंजे इलाइक़नि में आहिनि, कोयटा में ईंदा आहिनि, सभु नेशनलिस्ट ईंदा ऐं BNP बि जलसो कंदी, नेशनल पार्टी बि कंदी। नेशनल पार्टी जा कोयटा में एतिरा जेको आहे इनरोड्स न आहिनि, उम्मीदवार बीहारींदी आहे पर शहर मां उन्हनि कॾहिं एतिरी जेका विक्ट्री हासिल न कई आहे। BNP गुज़िरियल इलेक्शन में काफ़ी ज़बरदस्त क़िस्म जो कंटेस्ट कयो हो, 3-4 सीटूं बि उन्हनि खे शहर मां मिलियूं हुयूं। त BNP अल्टीमेटली हिते अख्तर मैंगल ईंदो आहे, कैपिटलाइज़ कंदो आहे, चार्ज कंदो आहे, पर इहे इतां थींदा थींदा कोयटा में ईंदा ऐं मरकज़ी जलसा असांखे 3-4 अञा बि जेको आहे ईंदड़ सीज़न में नज़र ईंदा जेके इन्हनि सभिनी पार्टियुनि जा वारे वारे सां थींदा।